त ही ज़कात हिकिड़ो अज़ीम शान इबादत आहे। इहो इस्लामी रुकन आहे, अज़ीम रुकन आहे। अच्छा, बाज़े माण्हू पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अगर ज़कात सही माना में अदा कई वञे हिकिड़ो ग़रीब न रहे तो ग़रीब तो मालूम थियो तो सही माना में ज़कात अदा नथी थिए। हिकिड़ा माण्हू ॾियनि ई कोन था ज़कात, हू चवंदा छो ॾियूं, कमायो असां, महिनत कई असां, हिननि खे ॾियूं। अहिड़ो तबक़ो बि आहे। हिकिड़ा जे ॾियनि था त हुकुम छा आहे, तव्हां हिसाब करियो पहिरीं तव्हां वटि आहे माल केतिरो ऐं पूरो करे ॾियो। बाज़े माण्हू सोचे छॾियो असांखे चाहे केतिरो माल हुजे 1000 रुपया ॾींदासूं, बसि 500 ॾींदासूं, 5000 ॾींदासूं, न हिसाब कयूं जंहिंमें ख़बर पए त केतिरी ज़काती लाज़िम थिए। अॼु जे दौर में त हिसाब कुझु मुश्किल कोन्हे। ही वापारी दुकानदार छा कंदा आहिनि, चूंकि उन्हनि खे इनकम टैक्स ॾियणो हूंदो आहे, हिकिड़ो रिकॉर्ड इनकम टैक्स जे एतबार सां ठाहींदा आहिनि, ॿियो वरी अलॻि ठाहींदा आहिनि मख़फ़ी तरह अंदर जाइनि जो रिकॉर्ड रखियो हूंदो आहे, पोइ सॼो हिसाब कनि था। त थी सघे थो हिसाब त रोज़नाम जो ठाहिनि था, रोज़ाना केतिरी आमदनी थी, केतिरी रवानगी थी, त कोई हिसाब ठाहिणु कुझु मुश्किल कोन्हे। थोड़ो जुहद करणो पए थो त उन ते बि अजरो सवाब आहे। बसि अंदाज़े सां ॾेई छॾियो। कहिड़ी ख़बर तव्हांजे अंदाज़े में तव्हां चयो त 50,000 त लाज़िम थियनि, पर लाज़िम थिए चाहे 51,000, 1000 रुपया रहिजी वियो त माना तव्हां कुझु ज़कात न ॾियण वारा बि बनियो। कुझु त ॾिनव बेशक, लेकिन कंहिं दर्जे में त न ॾियण वारा बि थी वियो, उन सख़्त वईद में अची वियो। ज़कात न ॾियण जी वईद आहे। इन लज़ीन यकनिज़ून अज़्ज़ाब वल फ़िज़्ज़ा वला युनफ़िक़ूनहा फ़ी सबीलिल्लाह फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम यौम युहमा अलैहा फ़ी नारि जहन्नम फ़तुक्वा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फ़ुसिकुम फ़ज़ूक़ू मा कुन्तुम तकनिज़ून। केॾो सख़्त वईद आहे। क़यामत जन्नत में त बाद में वञिबो, मुसलमान बिल आख़िर जन्नत में वेंदो। उन खां अॻु 50,000 सालनि जो ॾींहुं आहे जंहिं ज़कात न ॾिनी हूंदी उठनि जी ज़कात, त उहे उठ पहिरें खां वधीक ताज़ा तवाना इनखे लेटाए वेंदो, उहे उठ इनखे लताड़ींदा। ॿकरियुनि जी त ॿकरियूं सिंगनि सां लताड़ींदियूं। उहो सोन आहे तो नांग जी शक्ल में, ख़तरनाक नांग इन जे ॻिचीअ में विड़ियो वेंदो ऐं उहो डंग बणंदो, चवंदो अन कंज़ अन मालु। 50,000 मिक़दार हू 50 अल्फ़ सन, 50,000 सालनि जो ॾींहुं इन तकलीफ़ में हिन जो गुज़रंदो। अंजाम इहो आहे ज़कात न ॾियण जो, एतिरो नुक़सानु आहे।